नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली रब्बी यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु असीं इंशाअल्लाह हुरूफ़ निदा पढ़ंदासीं, जंहिंमें असांजो मेन टॉपिक त हुरूफ़ निदा सां आहे ऐं उन सां गॾु वरी मुनादिन खे बि असीं ॾिसंदासीं, वरी क़ुरानी आयतुनि जो तर्जुमो बि ॾिसंदासीं। त इंशाअल्लाह तव्हांजो होमवर्क बि आहे त असांजो मेन टॉपिक हुरूफ़ निदा सां आहे, त अॼु उनखे पढ़ूं था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुरूफ़ निदा ॾिसो, हर ॿोली में कंहिंखे सॾण लाइ कुझु मख़सूस लफ़्ज़ हूंदा आहिनि, उन्हनि खे असीं हुरूफ़ निदा चवंदा आहियूं। उन लफ़्ज़ जेके कंहिंखे माण्हू खे सॾण खां यानी असां कंहिं माण्हू खे पुकारण लाइ जेके असीं इस्तेमालु कंदा आहियूं, मिसाल तौरु असीं सिंधी में चवंदा आहियूं अड़े भाउ, अड़े भाउ केॾांहुं बि वञी, या ए छोकिरा हेॾां हलिया, साईं केॾांहुं बि। त कंहिंखे सॾण लाइ अड़े, ए या ईअं असीं चवंदा आहियूं। त इन्हनि खे चइबो आहे हुरूफ़ निदा, यानी उहे लफ़्ज़ जेके सॾण लाइ मख़सूस ॻाल्हाइबा आहिनि उनखे निदा वारा चइबो आहे। ऐं जंहिंखे सॾियो वेंदो आहे उनखे वरी अरबी में मुनादी चयो वेंदो आहे, यानी जंहिंखे सॾियो वेंदो आहे। मिसाल और हिते जेको भाउ आहे इहो वरी मुनादी आहे, या ही त अहिड़े हवाले सां हिकिड़ो हूंदो आहे निदा, ॿियो हूंदो आहे मुनादी। त अरबी में हाणे ॾिसूं था, अरबी में निदा वारा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि कंहिंखे सॾण लाइ। अरबी में सिर्फ़ु हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे, उहो आहे या। जॾहिं बि असीं कंहिंखे बि सॾींदासीं त शुरू में या हणी छॾींदासीं, त इहो हर्फ़ निदा इस्तेमालु थींदो आहे। बाक़ी जेके मुनादी आहिनि उन्हनि जा वरी मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। उहे कहिड़ा क़िस्म आहिनि? मिसाल तौरु मुनादी जेकॾहिं हिकु मुफ़रद हुजे ऐं उन ते लामे तारीफ़ लॻल न हुजे, त उनखे हर्फ़ निदा या लॻण सां उन जी तनवीन ख़फ़ीफ़ थी वेंदी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो मुफ़रद आहे ऐं अलिफ़ लाम बि हुन ते कोन्हे। मिसाल तौरु ज़ईदुन, हाणे ज़ैद कंहिं मुंहिंजो नालो आहे त असीं हिनखे सॾूं था त या ज़ईदू, हाणे जेका तनवीन आहे उहा ख़फ़ीफ़ थी वेंदी, या ज़ईदू थी वेंदो। त जेको मुफ़रद लफ़्ज़ हुजे, हिकिड़ो लफ़्ज़ हुजे, ॿियो लामे तारीफ़ वारो न हुजे, त उन खे जॾहिं असीं या हणंदासीं त उन जी तनवीन ख़फ़ीफ़ थी वेंदी, यानी ॿ पेश मां हिकिड़ी पेश थी वेंदी, ॿ ज़बर हूंदो हिकिड़ी ज़बर थी वेंदो। त रजुलुन यानी माण्हू खे चइबो आहे या रजुल, ए माण्हू, ए मर्द। त उन लाइ वरी या लॻण सां तनवीन ख़फ़ीफ़ थी वेंदी आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते मुनादी, ही वरी ॿियो क़िस्म जो मुनादी आहे, यानी जॾहिं इस्म बिल लाम, मुआरफ़ बिल लाम हुजे, त उन ते मुज़क्कर जे लाइ जॾहिं या लॻंदो त उन सां गॾु वरी अय्युहा बि लॻी वेंदो, अय्युहा जो इज़ाफ़ो थी वेंदो, ऐं मुनस जे लाइ वरी अय्यतुहा जो इज़ाफ़ो थी वेंदो। यानी जॾहिं जेको जंहिं इस्म खे या जंहिं माण्हू खे असीं सॾूं था, या जंहिं इस्म जेको मुनादी आहे उहो मुआरफ़ बिल लाम, उन जे शुरू में अलिफ़ लाम लॻल आहे, त जॾहिं असीं उन खे पुकारींदासीं त जेकॾहिं उहो मुज़क्कर आहे त उन में खां पोइ अय्युहा लॻी वेंदो, या अय्युहा। मुनस आहे त पोइ या खां पोइ अय्यतुहा लॻी वेंदो। मिसाल तौरु माण्हू आहे अर रजुलु, अलिफ़ लाम, हिन में शुरू में अलिफ़ लाम लॻल आहे, मुआरफ़ बिल लाम आहे। त जॾहिं हिनखे असीं या हणंदासीं त उन सां गॾु इज़ाफ़ो अय्युहा जो इज़ाफ़ो थींदो, या अय्युहर रजुल, ए माण्हू, ए मर्द। ठीकु आहे। अहिड़े ई नमूने मिसाल तौरु वरी मुनस जे लाइ अतिफ़लतू, यानी छोकिरी या ॿारड़ी, त ॿारड़ी खे चइबो अतिफ़लतू। त हाणे अलिफ़ लाम वारो आहे ऐं मुनस आहे, त हिन में या सां गॾु वरी अय्यतुहा लॻी वेंदो, अय्यतुहा। त या अय्यतुहा तिफ़लतू, ए नंढड़ी छोकिरी, ए नंढड़ी ॿारड़ी। त अलिफ़ लाम सां गॾु अय्युहा या अय्यतुहा जो इज़ाफ़ो थींदो आहे। जेकॾहिं अलिफ़ लाम वारो कोन्हे त पोइ ऐं मुफ़रद आहे, त उन में रुॻो जेकॾहिं तनवीन हूंदी त उनखे ख़फ़ीफ़ करे छॾिबो। वरी टियों नंबर हिन जो क़िस्म आहे त जेकॾहिं हर्फ़ निदा जेको या आहे उहो मुरकिब इज़ाफ़ी ते लॻे। ठीकु आहे। उहो जेकॾहिं मुरकिब इज़ाफ़ी ते लॻंदो त मुज़ाफ़ खे हू मनसूब करे छॾींदो, मुज़ाफ़ खे मनसूब करे छॾींदो। मिसाल तौरु असीं चऊं था अब्दुर रहमानी, अब्दु छा आहे? मुज़ाफ़, अब्दु मुज़ाफ़, मुज़ाफ़ इले, रहमान जो बंदो ई, माना कंहिंजो नालो अब्दुर रहमानी। पर जॾहिं असीं हिनखे सॾींदासीं या हणंदासीं त मुज़ाफ़ खे नसब करे छॾींदो, या अब्दुर रहमानी, ए अब्दुर रहमान। ठीकु। त मुज़ाफ़ खे हालत नसब में करे छॾींदो आहे। ऐं अहिड़े ई नमूने मिसाल तौरु असीं चऊं अब्दुल्लाह खे सॾींदासीं या अब्दुल्लाह, वरी मुज़ाफ़ खे असीं नसब करे छॾींदासीं या अब्दुल्लाह।
कॾहिं कॾहिं ही वरी जेको या आहे उहो हज़फ़ थी वेंदो आहे ऐं मुज़ाफ़ नसब में हुजण जे करे उनखे मुनादी सम्झियो वेंदो आहे। हज़फ़ मां मुराद यानी उहो लिकी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं ही या जेको आहे इहो हुते हूंदो आहे पर लिखियलु कोन हूंदो आहे, माना उनखे उते सम्झो अंडरस्टूड कयो वेंदो आहे। ऐं पोइ उनजी असांखे कीअं ख़बर पवंदी त बाबा हीअ हिते हज़फ़ आहे यानी हिते लिकियलु आहे, हिते लिखियलु कोन्हे पर हूअं माना हिते हज़फ़ आहे, त उनजी कीअं ख़बर पवंदी आहे? पोइ जॾहिं जेकॾहिं मुज़ाफ़ हालत नसब में हूंदो आहे न, असीं सुञाणे वेंदा आहियूं त बाबा हिते ही या हज़फ़ आहे, उन करे उनखे मुनादी ई सम्झियो वेंदो आहे। मिसाल रब्बुना, रब्बू मुज़ाफ़ ना मुज़ाफ़ इले, असांजो रब, ठीकु आहे। हीअ रब्बू मुज़ाफ़ ना जेको ज़मीर आहे असां ॾिठो जेके मजरूर ज़मीरूं असां ॾिठियूं हुयूं, उमेद तव्हांखे यादि हूंदियूं त रब्बुना असांजो रब। त हाणे जेकॾहिं असीं चऊं रब्बना, रब्बना असीं रब्बना तक़ब्बल मिन्ना, असांजा रब, त उते हाणे हिते या आहे, हिते या आहे पर उहो हज़फ़ आहे, उहो माना हिते लिकियलु आहे, हिते ज़ाहिर कोन्हे पर उहो मौजूदु आहे हिते। उनजी असांखे कीअं ख़बर पई? छो त हिते इहो मुज़ाफ़ आहे, हालत नसब में आहे, इन मां असांखे ख़बर पइजी त हिते या हिते अंडरस्टूड आहे, हिते महज़ूफ़ आहे। अहिड़े क़ुर मजीद में इलाही इस्तेमालु थींदा आहिनि इहे, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, असांजा रब, ठीकु। चोथों मुनादिन जो क़िस्म आहे त उन में आख़िर में हर्फ़ निदा मीम मुशद्दद, हिन मीम मुशद्दद जो आख़िर में इज़ाफ़ो थी वेंदो आहे ऐं हीउ सिर्फ़ु अलाह जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हीउ जेको मुनादिन जो क़िस्म आहे सिर्फ़ु अलाह जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। जे अल्लाहु पर आख़िर में मीम मुशद्दद लॻी वेंदो, अल्लाहुम्मा, अल्लाह, हिन जो बि तर्जुमो अल्लाह ई थींदो आहे, ठीकु आहे। पर हीउ सिर्फ़ु अलाह जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। असीं दुआउनि में इलाही क़ुर मजीद में इहो अल्लाहुम्मा इस्तेमालु थींदो आहे। कुझु मिसालूं असीं ॾिसूं था, या ज़ल जलाली वल इकराम, ज़ुल जलाल ऐं वॾे जलाल वारा, ज़ू चइबो आहे, ज़ू चइबो आहे वारे खे, त या लॻण जे करे मुज़ाफ़ हालत नसब में अची वियो। असां ॾिठो हो त ज़ू ज़ाज़ी हालत नसब में ज़ा, पोइ क्लास में असां ॾिठो या ज़ल जलाली वल इकराम, जलाल वारा ऐं इकराम वारा, अलाह जे लाइ असां चवंदा आहियूं या ज़ल जलाली वल इकराम, मुज़ाफ़ या लॻण जे करे मुज़ाफ़ हालत नसब में हली वियो आहे। अहिड़े हिसाब सां या अबाना, या असांजा अबाना, असांजा अबा, असांजा बाबा, अंत करीमुन, अंत यानी तूं, करीमुन तूं वॾो शफ़क़त वारो, वॾो करम करण वारो आहीं, वॾो तूं माना शफ़क़त वारो आहीं। या इहो अबू अबा अबी, नसब में बि अबा थी वियो, अबा मुज़ाफ़ ना मुज़ाफ़ इले, त हाणे हीउ या जे करे अबा थी वियो नसब में। उन खां पोइ या ज़ईदू, या जे करे ज़ईदुन जेको तनवीन हुई उहा हू थी वई, माना ख़फ़ीफ़ थी वई, तनवीन जी जॻह ते हिकिड़ी पेश अची वई, या ज़ईद, ज़ैद, दुरूसु किताबिल अरबी, हीअ वरी पूरो छा आहे, जुमिलो अलॻि आहे। दुरूसु किताबिल अरबी, अरबीअ जे किताब जो जा सबक़, पूरो पेचीदा मुरकिब इज़ाफ़ी आहे ऐं पूरो हीउ छा आहे मुब्तदा आहे, उनजो ख़बर आहे सहलतुन जिद्दन, हीअ उनजी ख़बर आहे। चए थो अरबीअ जे किताब जा सबक़ सहलतुन सवला आहिनि, जिद्दन तमामु सवला आहिनि। त हीअ माना हिकिड़े क़िस्म जो ॿुधाए पियो त ज़ैद अरबीअ जे किताब जा सबक़ तमामु सवला आहिनि, हीअ मुब्तदा हीअ ख़बर, ऐं हीअ हिते वरी या छा आहे हर्फ़ निदा ऐं हीअ मुनादी। उमेद आहे हीअ शयूं तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह क्लियर थी वेंदियूं। कुझु क़ुरानी आयतूं ॾिसूं था इंशाअल्लाह। क़ुरान मजीद में सूरह रहमान में आयो आहे या माशरल जिन्नी, हाणे हीअ माशरुल जिन्नी हो, हाणे हीअ हर्फ़ निदा लॻण जे करे हीअ मुज़ाफ़ हालत नसब में हली वियो आहे। माशर चइबो आहे जमात खे, या माशरल जिन्नी, जिन्ननि जी जमात, वल इंसी, इंसाननि ऐं जिन्ननि जी जमात, इंसाननि ऐं जिन्ननि जा गुरोह, सूरह रहमान में आयो आहे। अहिड़े हवाले सां सूरह फजर में वरी नफ़्स जे लाइ आयो आहे। हाणे नफ़्स असां ॾिठो ही मुनस ऐं अलिफ लाम वारो आहे त अय्यतुहन आयो आहे, अय्यतुहा, या अय्यतुहन नफ़्सुल मुतमइन्ना, हीअ मुज़ाफ़, हीअ मौसूफ़ आहे, हीअ हुनजी सिफ़त आहे। इत्मीनान वारा नफ़्स, इत्मीनान वारा नफ़्स, हीअ अलिफ लाम वारो आहे ऐं मुनस आहे त उन करे या अय्यतुहा हिन सां गॾु लॻो आहे। ऐं हीअ वरी नफ़्स जो जेको आहे उनजी सिफ़त आहे मुतमइन्ना, इत्मीनान वारा नफ़्स, इत्मीनान वारी जान। अॻिते अलाह से वरी इत्मीनान वारनि खे छा थो चए, इर्जिई इला रब्बिकी राज़ियतुम मर्ज़िया। उन खां पोइ आहे फ़ातिरस समावाति वल अर्ज़ि, फ़ातिरस समावाति। हाणे ॾिसो, हाणे हीअ मुज़ाफ़ आहे, हीअ मुज़ाफ़ इले, पर मुज़ाफ़ कहिड़ी हालत में आहे, हालत नसब में। इन मां मतिलबु सम्झी वियासीं त हिन खां पहिरीं
जेको हिन खां पहिरीं हर्फ़ निदा उहो माज़ूफ़ आहे। त हिन जो तर्जुमो क़ुरान मजीद में तव्हां ॾिसंदो लिखंदो ए फातिर समावाती अलर्ज़, यानी ए आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करण वारा। फातिर चइबो आहे पैदा करण वारे खे, ठीकु आहे, ठीकु आहे, ख़ल्क़ करण वारे खे, पैदा करण वारे खे। त तर्जुमो हुनजो थींदो ए आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करण वारा। हिते या मज़ूफ़ आहे, कीअं ख़बर पई, छो त हीउ मुज़ाफ़ हालत नसब में आहे। मुज़ाफ़ ही मुज़ाफ़ इलैह, ही उनजो ॿियो मुज़ाफ़ इलैह, विच में हर्फ़ अतफ़। उन खां पोइ हिते आहे, हाणे हिन आयत में तव्हां ॾिसंदव पहिरीं अल्लाहुम्मा फातिर समावाती वल अर्ज़, उन खां पोइ अल्लाहुम्मा मालिकल मुल्की, अल्लाहुम्मा ए असांजा अल्लाह, ए असांजा रब, ए अल्लाह मालिकल मुल्की। हाणे ही हिकिड़ो हर्फ़ निदा अलॻि आहे, मीम मुशद्दद वारो, ऐं हिते मालिकल मुल्की। हाणे हिते वरी मालिक बि ॾिसो, मालिकुल मुल्की न कोन्हे हिते, माना हिकिड़े क़िस्म जो ॿियो बि या लॻल आहे महज़ूफ़, ए अल्लाह ए बादशाहत जा मालिक, माना इन जो तर्जुमो थींदो ए अल्लाह ए बादशाह जा मालिक। ही मुज़ाफ़ ही मुज़ाफ़ इलैह, हिते हर्फ़ निदा या माज़ूफ़ आहे, त उन करे मुज़ाफ़ हालत नसब में आयो आहे। उन खां पोइ या अय्युहन्नास, ए इंसान, अलिफ लाम वारो आयो त या अय्युहा थियो, ए इंसानो, इन्नी यकीनन आऊं, इन चइबो आहे यानी बेशक, ही वरी या जो लॻी वियो, ही या न सां कहिड़ी असां ॾिठो न या ना जेके मजरूर असल में इहे नसब में बि हूंदियूं आहिनि ऐं जर में बि इहे ई इस्तेमालु थींदियूं आहिनि। त असां ॾिठो हो इन खां पोइ जेको बि इस्म जेको ईंदो आहे उहो नसब में हूंदो आहे, इन अल्लाह। हाणे उते जेकॾहिं ज़मीर ईंदी त उहा बि नसब वारी हूंदी, जेके असां मजरूर वारियूं ज़मीरूं ॾिठियूं हुयूं उहे ई मनसूब लाइ बि इस्तेमालु थींदियूं आहिनि। त इन्नी यकीनन आऊं रसूलुल्लाह, आऊं अल्लाह जो रसूल आहियां। त या जेको आहे इहो इस्मु इन चओ या मुब्तदा चओ, ऐं रसूलुल्लाह वरी ख़बरू इन चओ या ख़बर चओ, ठीकु आहे। या अय्युहन्नास, ए इंसानो, इन्नी रसूलुल्लाह, ऐं अल्लाह जो रसूल आहियां। उन खां पोइ या अय्युहन्नास, ए इंसानो, सूरह बक़रा में आयो आहे न, त अल्लाह साईं चए थो ए इंसानो उअबुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी बंदगी करियो, बंदगी करियो, अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, वल्लज़ीना मिन क़ब्ल। त पूरो ई सूरह बक़रा जी इंतिहाई जामे आयत आहे। त अल्लाह साईं सभिनी इंसाननि खे बि, सभिनी इंसान, असां सभिनी खे मुखातिब थी पियो चए ए इंसानो उअबुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी इबादत करियो। उन खां पोइ अय्यतुहल ईरू, हाणे ही वरी मुन्नस आहे, उन जे करे वरी अय्यतुहा आयो आहे, अय्यतुहल ईरू इन्नकुम लसारिकून। त ईर चइबो आहे जेको असां काफ़िले खे, ए काफ़िले वारो, इन्नकुम लसारिकून, यकीनन तव्हां चोर आहियो। ही सूरह यूसुफ में हिकिड़ो वाक़ियो आहे, उन जे मुतलिक़ जेको जॾहिं तव्हां इनशाअल्लाह हिन जे मुतलिक़ ॾिसजो तफ़सीर में, त वरी काफ़िले वारनि खे चयो पियो वञे या अय्युहल ईर, ए काफ़िले वारो, इन्नकुम, यकीनन तव्हां सभु। इन खां पोइ वरी कुम जी ज़मीर लॻी आहे, ही इन खां पोइ जेका ज़मीर लॻंदी आहे मनसब वारी, त क कुमा कुम, उमीद तव्हांखे यादि हूंदियूं, लसारिकून, यकीनन तव्हां छा आहियो, चोर आहियो। आलिमल ग़ैबी, ग़ैब जो आलिमल ग़ैबी। हाणे ॾिसो हिते ही मुज़ाफ़ छा आहे, हालत नसब में, इन जो मुराद छा थियो, हितां शुरू में या जेको आहे उहो महज़ूफ़ आहे। ए ग़ैब खे ॼाणण वारा, व शहादती, ए ग़ैब ऐं ज़ाहिर खे, ए बातिन, ग़ैब खे ऐं ज़ाहिर खे ॼाणण वारा। त हिते असीं या वारो इस्तेमालु कंदासीं, छो त हीउ जेको मुज़ाफ़ आहे इहो हालत नसब में आहे। उमेद आहे शयूं तव्हांखे क्लियर थी वियूं हूंदियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां मुख़्तलिफ़ शयूं ॾिठियूं। तव्हांजो होमवर्क आहे सूरह बुरूज, तव्हां ॾिसिजो, हिन जो तव्हां तर्जुमो ऐं तफ़सीर ॾिसिजो। जेतिरो तव्हां ॾिसंदा ओतिरो तव्हांजी वॉकेबलरी वधंदी, क़ुरान सां तव्हांजो तालुक़ु जुड़ंदो वेंदो इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां हुरूफ़ निदा ॾिठा, उन खां पोइ मुनादिन जा मुख़्तलिफ़ क़िस्म ॾिठा, वरी क़ुरानी आयतुनि में उन्हनि जो प्रैक्टिकल बि ॾिठो, ऐं असां अल्हम्दुलिल्लाह सूरतुल बुरूज जो तव्हांजो होमवर्क बि ॾिठो। अल्हम्दुलिल्लाह अॼु जो क़िलाल इते था रखूं। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका, नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।